वस्सलातु वस्सलामु अला खातमन नबी व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अत्बाइहि अजमईन इला यौमिद्दीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह। सदक़ल्लाहु व मौलानल अज़ीम। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुअज़्ज़िज़ मोहतरम दोस्तों, अज ही दीनी इदारे जे तरफ़ां रखायल जलसो प्रोग्राम उन शहज़ादन जे खुशी में जन अल्लाह जे क़ुरान के पंहिंजे सीने में जाइ ॾिनी हाफ़िज़ थिया। अज उन्हनि जे एज़ाज़ में दस्तारबंदी जो जलसो रखियो वियो। खुशनसीब ऐ मुबारक जे लायक हिन उहे शहज़ादा जन अल्लाह जे क़ुरान के पढ़ियो पंहिंजे सीने में जाइ ॾिनी। अल्लाह खां दुआ है अल्लाह साईं तव्हां असांजे बचड़न के भी क़ुरान जो इल्म नसीब फरमाए। मोहतरम दोस्तों, दुनिया जो जहान आज़माइश ऐं इम्तिहान जो जहान आ। कामयाबी दुनिया जे अंदर अल्लाह जे नबी जे रस्ते में रखियल आ। अल्लाह जे नबी जे रस्ते के इंसान छॾींदो दुनिया भी तबाह आखिरत भी तबाह। हिकड़े भेरे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा के फरमायो, सहाबा वेठा है, अल्लाह जो नबी फरमाए तो फरमाई तव्हां सब जन्नत में वेंदो। नबी साईं तो फरमाए फरमाई तव्हां सब जन्नत में वेंदो। वरी फरमाई उहो जन्नत में न वेंदो केर जन्नत में न वेंदो। हाणे सब सहाबा मुतवज्जे थे, सब जन्नत में वेंदा पर केर जन्नत में न वेंदो। अल्लाह जे नबी फरमायो त उहो जन्नत में न वेंदो जेको अल्लाह ऐं अल्लाह जे नबी जे रस्ते के छॾी। अल्लाह अल्लाह जे रसूल जो रस्तो तव्हां सां जेकॾहिं जिंदगी उन ते गुज़ारींदासीं त दुनिया ऐं आख़िरत जी कामयाबी, उन जे रस्ते खे छॾींदासीं त दुनिया ऐं आख़िरत जी तबाही ऐं बर्बादी। अल्लाह जे नबी जो रस्तो असांखे कीअं मिलंदो? अल्लाह जे नबी जे रस्ते खे कीअं सुञाणूं जैसा दुनिया भी कामयाब आखिरत भी कामयाब।
हाणे अग में हिकड़ी शे खे समझूं त असां मुसलमानन वारे मजहब रस्ते तरीके सकाफत रस्मो रिवाज ते हलूं था यो रस्तो ॾेखारियो कया तव्हां खां मां पुछां थो तव्हां हिन पंहिंजे इलाइक़े में अक्सरियत मुसलमाननि जी आहे कॾहिं दिमाग़ दिल ज़हन में इहा सोच विधी आहे अबा असां मुसलमान जानवर जो खीर पींदा हूं जानवर जो पेशाब इस्तेमाल न कंदा हूं घर में आहिनि न बि जानवर रिढा बकरिया गऊं मेहा हलाल आहे न जानवर उन हिकड़े ही जानवर जे अंदर खां हिकड़ो पानी निकरे जंहिंखे खीर चऊं उहो सभु पींदा हो ऐं ॿियो पानी जंहिंखे पेशाब चऊं उहो न पींदा अकल नथो मने असांजे घरनि में असांजे इलाइक़े में हिकड़ो जानवर आहे बकरी जंहिंखे खाईंदा हूं ॿियो जानवर कुत्तो जंहिंखे इस्तेमाल न कंदा नफ़रत जी निगाह सां ॾिसंदा पर हक़ीक़त छा आहे त कुत्तो ऐं बकरी ॿई अलाह ठाहिया आहिनि न अकल त चवे थो ॿई खाओ अकल त चवे थो हलाल जानवर आहे उनजो हिकिड़ो पाणी पी ॿियो बि पाणी या ॿई इस्तेमाल कयो या ॿई छॾियो हे मां हिकिड़ी मिसाल अर्ज़ कई त असां मुसलमान जंहिं इलाइक़े जंहिं कौम जंहिं ॻोठ जंहिं मुल्क जे अंदर रही मुसलमानी जे उन कानून ऐं क़ाइदे ते जिंदगी गुज़ारियूं था इहो कानून इहो रस्तो इहो तरीक़ो मुसलमान जेकॾहिं तोखे असांखे मिलियो आहे इन्ही मदरसनि जे सदके अल्लाह जे रसूल जी तालीम हासिल करे असांखे शरीयत ॿुधाए थी उहो हिकिड़ो ई साॻी जानवर बकरी आहे पैदा उन्ही खे अल्लाह कयो शरीयत चवे थी त हे शइ इन्ही जी हराम आहे पलीता शरीयत चवे थी त हे शइ हलाल आहे असां उहा इस्तेमाल कयूं था हलाल शइ हराम शइ खां नफ़रत कयूं था सम्झ में आयो असां मुसलमाननि खे जेका रहनुमाई ज़िंदगी गुज़ारण ते मिले थी त इन्ही मदरसनि खां मिले दुनिया जे जहान में कामयाबी जो रस्तो अल्लाह जे नबी जो रस्तो आहे असांखे शैतान धोखो ॾींदो आहे अॻ में मिसाल सम्झो हितां 2-3 किलोमीटर हूंदो वॾो रोड हेॾे वेंदो आहे घोटकी हिन तरफ़ ॾे वेंदो आहे न घोटकी हेॾे काॾे वेंदो पन्नो आहे तरफ़ ॿियो आहे हाणे तव्हांजो पंहिंजो अकल बि तस्लीम कंदो हितां लंजार जे ॻोठ खां निकिरी कंहिंखे वञिणो आहे घोटकी स्टॉप ते बीठो आहे गाॾी अचे गाॾी वरी घोटकी खां पन्ने सखर वञे थी हिन खे काॾे वञिणो आहे घोटकी गाॾी कहिड़ी में वेठो पन्ने वारी में चढ़ी वेठो हाणे दुआ थो घुरे रब साईं मूंखे घोटकी पहुचाए ॿुधायो तव्हां त काॾे पहुचंदो जॾहिं रस्तो पन्ने जो वठे दुआ घोटकी लाइ घुरे त कॾहिं घोटकी पहुची न सघंदो मुसलमान अल्लाह जे नबी जो रस्तो जन्नत ॾे वेंदो शैतान जो रस्तो जहन्नम ॾे वेंदो असां रस्तो शैतान जो वठूं ऐं दुआ जन्नत जी घुरूं त जन्नत पहुची अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ जे अंदर तॾहिं पाबंद बणायो फरमाई लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना अल्लाह तो फरमाए त मुंहिंजे महबूब जो रस्तो कामयाबी जो रस्तो आहे अल्लाह तो फरमाए मुंहिंजे महबूब जो रस्तो आहे जन्नत जो रस्तो इहो आहे असां अल्लाह जे नबी जो रस्तो वठंदासीं त जन्नत ताईं पहुचंदासीं हे दुनिया बि असांजी आबाद आख़िरत बि आबाद रस्तो उहो छॾियूं था जंहिंजे करे असां दुनिया में बि दरपदर हूं आख़िरत में बि दरपदर हाणे 2 शयूं आहिनि अल्लाह जे नबी जे रस्ते में अल्लाह जे नबी जेको असांखे तरीक़ो सम्झायो अल्लाह जो ही क़ुरान ही कानून आहे तव्हां असांजे लाइ हिन में सिर्फ़ ख़ुलासो 2 शयूं
हाणे उन शयुनि खे सम्झो। अॼु असां मुसलमान परेशान आहियूं। अॼु असां मुसलमाननि में हर क़िस्म जी मुसीबत आहे। अॼु असां मुसलमान हर नुक़सान में खसारे में आहियूं। सबब छा आहे? मुसलमान असां, क़ुरान असां वटि, मस्जिदियूं मदरसा असां वटि, आलिम मौलवी असां वटि, नमाज रोज़ो हज ज़कात असां वटि, पोइ मुसीबतनि में बि असां। हाणे हिकिड़ी शइ सम्झो, अब हिकिड़ो माण्हू मरीज़ आहे, बीमार आहे, तकलीफ़ में आहे। अॼुकल्ह शुगर आम आहे। शुगर ॿुधी आहे न? हिकिड़े माण्हू खे शुगर आहे, 500-600 थी वई, वियो डॉक्टर ॾे, मुसीबत तकलीफ़ में पाता हूं, डॉक्टर इलाज ॾसेसि। डॉक्टर ॿ शयूं ॾसींदो, हिकु दवा खा, इहा मुसीबत टारी। ॿी शइ डॉक्टर ॾसींदुसि त परहेज़, सिंधी में जंहिंखे असां चवंदा आहियूं रख, परहेज़ कर, मिठी शइ न खा। ॿ शयूं। डॉक्टर मुसीबत खां बचण जे लाइ चवेसि थो त दवा खा ऐं हे नुक़सान वारी शइ न खा। अल्लाह बि क़ुरान में 2 शयूं ॾसियूं। हाणे उहो मरीज़ छा थो करे? दवा ठीक खाए, पर शुगर जो मरीज़ दवा सां गॾु वरी शरबत बि पिए, मिठी शइ, बोतल, मिठी चांहि। अब ॿुधायो त मुसीबत खां बचंदो या इहा तकलीफ़ वधंदी? छो? परहेज़ नथो करे। दवा त खाए थो, पर परहेज़ नथो करे, जंहिंजे करे मुसीबत में रहंदो, मुसीबत तकलीफ़ बीमारी खां आज़ाद न थींदो। अल्लाह जे रसूल बि 2 शयूं ॾसियूं आहिनि सॼी ज़िंदगी जे लाइ। 2 शयूं आहिनि। असांखे अल्लाह जे नबी हिकु दवा ॾसी, दुनिया जे अंदरि मुसीबतनि खां, क़बर जे अंदरि तकलीफ़ खां, महशर जे मैदान समूरनि तकलीफ़नि खां आज़ाद थी असां जन्नत में पहुचंदासीं। हिकिड़ी दवा ॾसी आहे शरीयत में, हिकिड़ी असांजी दवा आहे। उहा कहिड़ी दवा आहे? नमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, ताक़त वारो हज करे, ताक़त वारो ज़कात ॾे, ख़ैर ख़ैरात करे, नेकी जा कम जेके भी अल्लाह जे रसूल जे रस्ते ते कंदा हूं, या असांजी दवा आहे। कंदा हूं पर पोइ बि मुसीबत में। हाणे फ़र्क़ु इहो आहे, ओ जीअं मरीज़ शुगर वारो परहेज़ न पियो करे, असां मुसलमान नमाज़ पढ़ी ॿाहिरि निकिरंदासीं, वरी व्याज जो कारोबार बि उहो नमाज़ी थो करे। असां नमाज भी पढ़दासीं, ॿाहिरि निकिरी वरी उहो नमाज़ी जेको 5 वक़्त पाबंदा, रिश्वत भी उहो थो वठे। असां नमाज भी पढ़ूं, ॿाहिरि निकिरी जेके भी बुरायूं सभु असां में, मन दवात खाऊं था पर परहेज़ नथा करूं। हाणे असां हिन मुसीबतनि खां आज़ाद न थींदासीं जेसी ताईं गुनाह न छॾियूं, जेसी ताईं गुनाहनि खां परहेज़ न कयूं, जेसी ताईं अल्लाह जे रसूल जे नाफरमानी खे न छॾींदासीं, असां जूं जेकी भी नेकियूं आहिनि, इबादतूं आहिनि, उन्हनि जो असर ईअं लुड़ी वेंदो। ओ जीअं हे गिलास आहे, गिलास ॾिसो था न, हिन जो हेठों तरो सलामत आहे। हाणे जेकॾहिं कूलर मां भरियो तॾहिं बि पाणी मिलंदो, पर गिलास जो तरो कढी छॾियो, जहिड़ो मथां अहिड़ो हेठां। दरियाह में केतिरो पाणी हूंदो आहे, इहो गिलास दरियाह में विझी खणंदो बि हिकिड़ो कतरो न मिलंदो जो हेठां उहो भॻल आहे। असां जेके बुरायूं कयूं था, असां जेके ग़लति कम गुनाह जा कम कयूं था, अल्लाह जे रसूल जी नाफरमानी कयूं था, उहो भॻल गिलास वांगुरु असांजी उन बुराइनि जे करे हिन समूरनि नेकनि जो असर लुड़ी थो वञे। हाणे दुआऊं क़बूल न थियूं थियनि। नमाज त पढ़ूं था, कुरान जी तिलावत त कयूं था, रमज़ान जा रोज़ा त रखूं था, उलमा जी इज़त त कयूं था, पर बुराई जेसि ताईं न छॾींदासीं, एसी ताईं मुसीबतनि खां आज़ाद न थींदासीं। अल्लाह खां दुआ आहे, अल्लाह साईं तव्हां असांखे गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हाणे हिकिड़ी शइ सम्झो, शैतान अल्लाह खे अर्ज़ कयो, शैतान असांजो अज़ली दुश्मन आहे। शैतान अल्लाह को मोहलत वरती,
अल्लाह के अर्ज़ करे तो शैतान थे जेके भी माण्हू आहिनि समूरन खे गुमराह करे पाण सां मिलाए सिधो पंहिंजे मकान ओ शैतान जी जाइ थो जहन्नम ओॾे वठी वेठोसि गुमराह करे थो न भाई केॾो चंड खे पावर मिलियल आहे रत में अंदरि फिरे थो जीअं गाॾी ते ड्राइवर हूंदो आहे न स्टीयरिंग ते वेठो हूंदो आहे उहो दिलि ते अची वेहे थो अल्लाह साईं जवाब में छा फरमायुसि अल्लाह साईं फरमायुसि त जेसी ताईं सॼी ज़िंदगी बानो गुनाह भली करे पर कंहिं बि वक़्तु मुंहिंजे दर ते अची माफ़ी वठंदो सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ कंदो साईं शैतान जी महिनत लुड़ी वई पोइ लिखंदा आहिनि त शैतान अल्लाह खे इहो ॻाल्हि कई त चइनी तरफ़नि ॾों माण्हू ते हमिलो कंदो घणा तरफ़ बा चइनी तरफ़नि ॾों पोइ ॿ तरफ़ विसरी वियसि तरफ़ माण्हुनि में मशहूर आहिनि चार पर तरफ़ थो छे अॻियों पोयों सॼो खॿो चार इहे न मथियों पंज छहों हेठि ॿ तरफ़ शैतान खां विसरी विया हाणे जॾहिं अल्लाह जे दर ते उहे ॿ तरफ़ शैतान हमिलो नथो करे